मुंहिंजो नालो प्रांजल समाया आहे। मां स्वामी विवेकानंद स्कूल में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी ॿुधाइण चाहियां थी। चालाक गिदड़। हिकु गिदड़ खाधे जी गुलामे सॼी राति रुलियो, पर उनखे कुझु बि हथ न लॻो। सुबुह जो जीअं ना उमीद थी पंहिंजे गरदा ते मोटियो, तीअं उनखे वण ते हिकु कावो ॾिसण में आयो, जंहिंजे वात में लोले जो टुकुर हो। गिदड़ दिल में ख़्याल कयो कि चालाकी करे मुरक काओ का हीअं लोले जो टुकुर फुरे वठां। तंहिं करे इन काओ खे पढ़ाए चयो त ॾाढो सुहिणो आई, पंहिंजा पर केॾा न छिलकेदार आई, तूं ज़रूरु छुटो लॻाईंदो हूंदे। महिरबानी करे मूंखे पंहिंजो रात जो मज़ो न वठाई। मुर्ख काओ फोन में भरिजी जहिड़ो वात खोले काओ काओ करण लॻो, तहिड़ो वात वाले लोले जो टुकुर अची पट ते किरियो। गिदड़ लोलो कढी खाईंदो, ख़ुशि थींदो हली वियो। नसीहत: कूड़ी सारा ते पढ़जन न घुरिजे। धन्यवाद।